डीपलो भरिसां कार मां गोली लॻल लाश हथ अचण वारे वाक़े में मक़तूल नौजवान जे वारसनि पुलिस ते क़त्ल जो इल्ज़ाम हणी छॾियो आहे। मक़तूल नौजवान रमज़ान खोसो जे वारसनि जो चवणु आहे त SHO डीपलो हुसैन बख़्श राजड़ संदन साम्हूं नौजवान क़त्ल करण जी धमकी ॾिनी हुई। वारसनि जो चवणु आहे त SHO जी ख़ानगी गाॾी में सवार एहलकारनि संदन नौजवान खे गोलियूं हणी क़त्ल कयो आहे। SHO मथां केस दाख़िल कयो वञे। डीपलो भरिसां कार मां गोली लॻल लाश हथ अचण वारे वाक़े में मक़तूल नौजवान जे वारसनि पुलिस ते क़त्ल जो इल्ज़ाम हयो आहे। मक़तूल नौजवान रमज़ान खोसो जे वारसनि जो चवणु आहे त SHO डीपलो हुसैन बख़्श राजड़ संदन साम्हूं नौजवान खे क़त्ल करण जी धमकी ॾिनी हुई।